हीअ सिंधु जी जेका धरती आहे हिन धरतीअ सां मूंखे प्यार। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी होस्ट अज़रा ख़ान। मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं तव्हांजो पंहिंजो फेवरेट प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे अची वियो आहे मंडे टू ट्यूज़डे ताईं असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं 4 खां 6 वाइस मास्टर में। ऐं तव्हांजो पंहिंजो फेवरेट प्रोग्राम फेवरेट इन लाइ हाणे चई सघिजे थो छो जो असांखे 2 ॾींहंनि में ई ख़बर पइजी चुकी त असांजो प्रोग्राम किथे किथे ॾिठो वञे थो ऐं किथे किथे पसंदि कयो वञे थो। छो जो कॉल जेका बि ईंदी आहे उन मां ख़बर पवंदी आहे त फीडबैक जेको हूंदो आहे, जेका बि असां महिनत कंदा आहियूं या जेको बि मक़सदु हूंदो आहे प्रोग्राम करण जे पोयां, त असांखे कॉल्स जे ज़रिए ख़बर पवंदी आहे त प्रोग्राम खे किथे किथे ॾिठो वञे थो ऐं किथे किथे पसंदि कयो वञे थो। ऐं ॿियो प्रोग्राम जे स्टार्ट में आउं इहो चवंदी हलंदसि त प्रोग्राम में काफ़ी माण्हू कॉल करणु चाहिनि था, पर कंहिंजी कॉल लॻे थी, कंहिंजी नथी। जंहिंजा जेके पर्सनली कॉन्टेक्ट में हूंदा आहिनि, जिन जा मैसेजिस ईंदा आहिनि पर्सनली, त उहे बि काफ़ी माण्हू लंबी लिस्ट आहे जेके चवंदा आहिनि त असां इलाही कोशिशि कई नंबर मिलाइण जी, पर कॾहिं नंबर जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां 2 प्रोग्राम कया आहिनि त नंबर कंहिंजो मिलियो कंहिंजो न मिलियो त को मसइलो कोन्हे। ऐं अॼु बि तव्हांखे मौक़ो आहे त तव्हां ॻाल्हाए सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं जेको आहे सुभाणे बि तव्हांखे मौक़ो हूंदो त तव्हां प्रोग्राम में शामिलु बि थी सघो ऐं ॻाल्हाए बि सघो। छो जो 2 ॾींहं हूंदा आहियूं असां हफ़्ते जा, सूमर ऐं अंगारो 4 खां 6 वॻे ताईं तव्हां सां लाइव हूंदा आहियूं। लाइव असांजी जेका कचहरी आहे उहा बि लाइव हूंदी आहे। असांजा जेके सिंगर जेके असांखे ख़ूबसूरत ट्रैक ॿुधाईंदा आहिनि, ख़ूबसूरत गीत ॿुधाईंदा आहिनि, ख़ूबसूरत गाना ॿुधाईंदा आहिनि, उहे बि असांजा लाइव हूंदा आहिनि। असांजी गुफ़्तगू बि लाइव हूंदी आहे ऐं प्लस में जेको आहे असांजी जेके कॉल्स आहिनि उहे बि लाइव हूंदियूं आहिनि। अच्छा, लाइव प्रोग्राम करण जो वॾे में वॾो जेको बेनिफिट हूंदो आहे ऐं जेको फ़ाइदो चवंदा आहिनि उहो इहो हूंदो आहे त तव्हां बि मतिलबु जीअं टाइम असां सां ॻाल्हाईंदा आहियो स्क्रीन ते पाण खे ॾिसी ॿुधी सघो था ऐं जेको आहे प्लस में प्रोग्राम खे ॾिसी सघो था त असां छा ॻाल्हायोसीं छा न ॻाल्हायोसीं, असांजी कॉल केतिरे टाइम खां पोइ अटेंड थी, रिसीव थी। सो बहरहाल जिन जिन असांखे प्रोग्राम में कॉल कई हुई, जेके असांजा 2 गुज़िरियल प्रोग्राम आहे, उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं जेके अॼु कॉल कंदा उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं मां इहो बि चवंदसि स्क्रीन ते असांजो नंबर ईंदो आहे त जल्दी सां उहो नंबर जेको आहे उहो ट्राए कयो ऐं नोट कयो, उन खां पोइ ट्राए कयो। ऐं ॿियो इहो बि चवणु चाहींदसि कॉल खां पहिरियां, इन खां पहिरियों जेको कॉल अची वञे त जॾहिं बि तव्हां कॉल कयो पंहिंजो टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी करे म्यूट कंदा कयो, ऑफ कंदा कयो, बंदि करे छॾंदा कयो। छो जो जॾहिं बि तव्हां टीवी जो आवाज़ु खोले करे तव्हां ॻाल्हाईंदा आहियो त उन सां इहो थींदो आहे त तव्हांजी जेका असांजी ॻाल्हि ॿोल आहे उहा सही न थी सघंदी, कम्युनिकेशन सही न थी सघंदी आहे, सिग्नल्स प्रॉब्लम जेके हूंदा आहिनि उहे थी वेंदा आहिनि। इन जे करे न चाहींदे बि असांखे कॉल कट करणी पवंदी आहे। सो इहा नौबत न अचे त तव्हां जेको आहे बराए महिरबानी कंदा कयो त हमेशह टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो म्यूट रखंदा कयो। सो बहरहाल जल्दी सां कॉल कयो। तव्हांजो पंहिंजो फेवरेट प्रोग्राम जेको आहे स्टार्ट थी चुको आहे, वॉइस मास्टर, जंहिंमें ख़ूबसूरत आवाज़ ॿुधण जे लाइ तव्हांखे मिलंदा आहिनि। ऐं अच्छा, जॾहिं बि असांजो को ख़ूबसूरत ऐं जेको असांजो फेवरेट सेलिब्रिटी टीवी ते ईंदो आहे त असांजी हमेशह ख़्वाहिश हूंदी आहे, हिकिड़े आम माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे, जेके असांजा फैन हूंदा आहिनि, जेके फैन फॉलोवर, उनजी हमेशह इहा ख़्वाहिश हूंदी आहे त उन्हनि जे बारे में असांखे ख़बर पवे त उहो रहे किथे थो, उहो बिलोंग किथां खां करे थो, उहो ॼाओ किथे, उन तालीम किथे हासिलु कई, उहो हाणे किथे रहे थो, उहो कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। उहे सभु शयूं असां हिकिड़ो उत्साह हूंदो आहे अंदर में त असांखे ख़बर हुजनि उन जे बारे में। छो जो काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे फैन त हूंदा आहिनि, सभु हूंदा आहिनि, ठीकु आहे, सभिनी खे हर कोई पसंदि आहे, हर आवाज़, हर अंदाज़, हर एक्टर, हर सिंगर, पर काफ़ी माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन खे दिलि सां हर कोई पसंदि हूंदो आहे ऐं उहो पंहिंजी उन्हनि जी हिस्ट्री मालूम करणु चाहींदा आहिनि। त बहरहाल असांजो हीउ जेको 2 कलाक जो प्रोग्राम आहे उहो बि इन ई हवाले सां आहे त असां ॿुधण सां गॾोगॾु असां उन्हनि सां ख़ूबसूरत कचहरी बि कंदासीं, उन्हनि जे हवाले सां पुछंदासीं बि ऐं किथां खां आहिनि, कीअं जेको आहे हिन राग जी दुनिया में आया, कीअं आया, केतिरी महिनत कयनि। सो बहरहाल वधीक जेको आहे कचहरी महिमाननि सां ई कंदासीं। त अॼु असांजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में असां सां शामिलु आहिनि सुहेल अब्बासी, असां सां गॾु आहिनि। तमामु सुठो ऐं प्यारो आवाज़ु उन्हनि जो सखर खां आया आहिनि। सो असां उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सुहेल? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी दुआऊं तव्हां। वेलकम कयो था तव्हांखे पंहिंजे हिन प्यारे प्रोग्राम में। ऐं पहिरियां त इहो पुछंदसि कीअं पियो लॻे प्रोग्राम में शामिलु थी करे? अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी थिए, वॾी महिरबानी तव्हांजो। महिरबानी तव्हांजी बि त तव्हां आयो। छो जो असांजो प्रोग्राम जेको आहे उहो आहे वॉइस मास्टर। त वॉइस मास्टर जो जॾहिं बि नालो ईंदो आहे त हर कंहिंखे क्लिक थींदो आहे त वॉइस मास्टर ज़ाहिर ॻाल्हि आहे बादशाह, जेके आवाज़ जा बादशाह हूंदा आहिनि,
त ज़रूरी न आहे त तव्हां सिर्फ़ु ॾिसो न सिंगर्स त सभु आहिनि, असांजा जूनियर बि आहिनि, असांजा सीनियर बि आहिनि, त सीनियर आहिनि न, त जूनियर्स जेके आहिनि उन्हनि खे बि मौक़ो ॾींदासीं, बल्कि जेके सिखनि था न्यू जेके असांजी टही आहे उनखे बि असां मौक़ो ॾींदासीं त असांजे प्रोग्राम में अची करे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो अगरि करणु चाहिनि त भली कनि। त असां जेको आहे सुहेल सां कचहरी पंहिंजी जारी रखंदासीं। पहिरियों सुवालु जेको हूंदो उहो मुंहिंजो तव्हां खां इहो हूंदो त जीअं आउं इंट्रो में चई चुकसि त असांजा जेके बि मतिलबु जीअं तव्हांखे केर बि पसंदि करे थो, तव्हांजे आवाज़ खे पसंदि करे थो, जेको तव्हांजा फैन ऐं फॉलोअर्स आहिनि उहे इहो ॼाणणु चाहींदा यकीननि त तव्हां जेको आहे किथां खां बिलोंग कयो था, शहर तव्हांजो कहिड़ो आहे? शहर असुल असांजो लाड़काणो आहे, हींअर जेका रिहाइश सखर में आहे। सखर में आहे। अच्छा, तालीम किथां हासिल कई, लाड़काणे खां या सखर? न, तालीम मुंहिंजी पैदाइश सखर जी आहे। अच्छा जी, तालीम बि सखर में ई। तालीम सखर में ई। अच्छा, मैरिड अनमैरिड, शादीशुदा आहियो? हा, शादीशुदा। माशाल्लाह। पोइ ॿार आहिनि? जी अल्हम्दुलिल्लाह, 4 ॿार आहिनि। 4 ॿार आहिनि, वाह वाह, ज़बरदस्त। अच्छा, शादी खां पोइ वारी लाइफ सुठी हूंदी आहे या शादी जे बाद में? शादी खां पोइ। शादी खां पोइ माना असली लाइफ पोइ थी स्टार्ट? असली लाइफ पोइ आहे। अच्छा, चलो अलाह साईं तव्हांजे ॿारनि खे ख़ुशि रखे, तव्हांजी फैमिली में तव्हां ख़ुशि रखे। अच्छा, हाणे जेको असांजो अॻिलो जेको सुवालु हूंदो उहो इहो हूंदो त हिन फील्ड खे ई तव्हां सिलेक्ट छो कयो? त मतिलबु हिकिड़ो सुहेल, हिकिड़ो सुठे आवाज़ जो मालिक आहे, तव्हां कीअं फील थियो? बसि अदी इन फील्ड में मुंहिंजो बाबा साईं हुयो, ॻाईंदा हुया, पोइ उन्हनि खे ॾिसी करे मां बि हिन फील्ड में आयुसि। अच्छा, मूंखे शौक़ु हूंदो हुयो बचपन खां वठी, तालीम जे दौरान बि हूंदो हुयो पहिरियां। सही सही। जी जी। पोइ प्रॉपर सिखिया मतिलबु तव्हां कॾहिं खां वरिती? जी, सिखिया पोइ बचपन में मूंखे बाबा न वठी वेंदो, मूंखे शौक़ु हूंदो हुयो। पोइ बाबा सां वरी गॾिजी हिकु ॿ प्रोग्राम ते जो वियुसि त नंढे ॿार खे मोट इलाही मिलंदी आहे। पोइ मोट जो मिली त बाबा चयो त तुंहिंजो आवाज़ बि सुठो आहे। पोइ आयासीं, पोइ वरी बाबा खां सिखिया कई, वरी पोइ उस्तादु कयोसीं। हींअर मुंहिंजो उस्तादु बाबा अब्दुल गफ़ूर सुमरो। अच्छा अच्छा, इब्तिदाई जेका तव्हांजी सिखिया आई उहा तव्हां पंहिंजे पीउ खां सिखिया आहियो? जी जी, हा, वालिद खां। जी बिल्कुलु। अच्छा, तमामु सुठी ॻाल्हि। अच्छा, जेको तव्हां चयो सॉन्ग त तव्हां खां ॿुधंदासीं, जीअं तव्हां चयो त नंढे ॿार खे मोट घणी मिलंदी आहे, त तव्हां जॾहिं पंहिंजे बाबा सां विया हुआ कंहिं प्रोग्राम में, उते कहिड़ो गीत चयो तव्हां, यादि आहे? जी हा, बिल्कुलु, मूंखे उहो अञा ताईं गीत यादि आहे। हिकिड़ी लाइन लतीफ़ साईं जो, हिकिड़ी लाइन चई ॿुधायो। उमर दा जन जी अथ मोकीर से मारूं रहन मलीर। वाह वाह, चलो उन जी हिकिड़ी लाइन असां ॿुधंदासीं, पर जेको आहे पहिरियां असां इन्हनि जो ट्रैक ॿुधूं त हिन वक़्तु असांजे प्रोग्राम में आहिनि, त कहिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधाईंदो? जी, वही धकड़े जो गीत आहे। जी, ऐं मां डेडिकेट कयां थो साईं रुस्तम साहब खे, जन खे। वाह वाह, इहो उनजी पसंदि आहे। सही, इंशाल्लाह पसंदि ईंदो। चलो ठीकु आहे, ओके। भल नथी मूंखां परे जे थो मूंखे जियारणु चाहीं, ओ पोइ भली तूं दूर हलो वन, जे थो मूंखे मारणु चाहीं। हर दफ़े सां पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो, ओ कॾहिं तयार असांजी बि दिलि रखंदा कयो, कॾहिं तयार असांजी बि दिलि रखंदा कयो। हर दफ़े सां पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो, कॾहिं तयार असांजी बि दिलि रखंदा कयो, कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो।
फुर्सत यार अव्हां वटि घटि आहे शाम जे के पहर में का घड़ी असां वटि ईंदा कयो कॾहिं तयार असांजी बि दिलि रखंदा कयो कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो हर दफ़े सां पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो कॾहिं तयार असांजी बि दिलि रखंदा कयो हो कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो ओ पांचो समझी अव्हां खे ॾींदा हालो आहियूं ओ पांचो समझी अव्हां खे ॾींदा हालो आहियूं रोज़ तयार कंदा न अव्हां खे सवालो आहियूं कहिड़े हाल में आहियूं दिलबर हाल अहवाल त वठंदा कयो कॾहिं तयार असांजी बि दिलि रखंदा कयो कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो ओ जीअं चोथा तीअं अचण समयारूं ॾई ओ जीअं चोथा तीअं अचण समयारूं ॾई वही त वफ़ाई पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं सभई मूंखां मञाए वेंदा आहियो मुंहिंजी बि त मञीदा कयो कॾहिं तयार असांजी बि दिलि रखंदा कयो कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो हर दफ़े सां पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो कॾहिं तयार असांजी बि दिलि रखंदा कयो कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो वाह 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 माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो वाकई कॾहिं कॾहिं त कंहिं ॿिए जी मञणु खपे रखणी पवंदी आहे हमेशह रुगो माण्हू पंहिंजी हलाईंदा आहिनि सॼो पंहिंजी न हले अच्छा तव्हां सां कॾहिं थियो आहे असली लाइफ में रुगो ॿियनि जी ॿुधणी पई हुजे हा थींदो रहंदो आहे इहो त थींदो रहंदो शादीशुदा सां त अक्सर थींदो हूंदो थींदो रहंदो आहे थींदो रहंदो आहे बिल्कुलु अच्छा जीअं असां ॻाल्हि कयूं पिया त तव्हां चओ त असां सखर खां मतिलबु हाणे असां सखर में शिफ्ट थिया आहियूं तालीम बि तव्हांजे शहर लाड़काणे में असल में लाड़काणे जा हा असल लाड़काणे जा आहियूं तालीम सखर में ई तालीम सखर में ई अच्छा तव्हां पंहिंजे फादर खे ॾिसी करे तव्हांखे शौक़ु थियो त मूंखे हिन फील्ड में वञणु खपे पहिरियों ट्रैक तव्हांजो कॾहिं आयो पहिरियों तक़रीबन मां स्टार्ट जेको कयो आहे 2004 खां वठी अच्छा 2004 वाह ज़बरदस्त अच्छा असां कचहरी जारी रहंदी कॉल है कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी के किथां खां मदीने बाग होने वाला है मदीने बाग हाजी शमसुद्दीन मीर वेलकम कयूं था ऐं जेको आहे टीवी जो तव्हांजो टीवी जो वॉल्यूम ऑन आहे छा हा टीवी जो वॉल्यूम ऑन आहे हेलो हाँ आवाज़ घटि करे छॾियो ॿियो ॿुधायो भाउ प्रोग्राम ॾिसो पिया छा चवणु चाहींदव प्रोग्राम हले थो पियो ॾिसूं था पिया जी जी छा चवणु चाहींदव कीअं पियो लॻे सही थो लॻे फर्स्ट क्लास सही थो लॻे का फरमाइश आहे फरमाइश आहे सोहेल साहब वो त को कलाम ॿुधाए बिस्मिल्लाह बिल्कुलु पुराणो कलाम को ॿुधाए उस्ताद मंज़ूर अली खान जो चलो सही ॿियो कुझु चवणु चाहींदव अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे सभिनी खे आमीन आमीन तव्हांजी टीम सॼी खे आमीन आमीन असां मदीने पाक में दुआ था कयूं सभिनी खे
आमीन। चलो दुआ में याद भा, वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ। ऐं अदा जेको आहे फरमाइश कई, त फरमाइशूं आहिस्ता आहिस्ता सभिनी जूं जेको आहे पूरियूं कंदासीं। अदा कहिड़ी फरमाइश कई तव्हां? अदी फरमाइश त जे चओ त पूरी कयूं। बिल्कुलु करे छॾियो। बिस्मिल्लाह। परचन शाल हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार हो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार। ज़बरदस्त। ऐं अदा असांखे मदीने शरीफ़ खां कॉल कई त असां उन्हनि जी फरमाइश बि पूरी करे छॾी। ऐं मदीने शरीफ़ खां जेके बि कॉलर हुजनि असांजा सऊदी अरब खां जेके बि आहिनि, त तव्हां असांखे हमेशह दुआ में यादि रखंदा कयो, मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे। सो दुआऊं जेके हूंदियूं आहिनि उहे खोड़ सारे असांजे प्रॉब्लम्स खे, खोड़ सारी मुसीबतुनि खे जेको आहे परे करे छॾींदियूं आहिनि। सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे। ख़ूबसूरत प्रोग्राम में वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾायूं। हिंदू जी जेका धरती आ, हिन धरतीअ सां मूंखे प्यार। वेलकम बैक तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम वॉइस मास्टर में। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं तव्हांखे ख़बर त टिशू आहिनि त एसी में बि गर्मी आहे, ख़बर आहे लाइट्स वग़ैरह हलनि थियूं। सो बहरहाल गर्मियूं बि स्टार्ट थी चुकियूं आहिनि ऐं गर्मी खां जेतिरो बि थी सघेव त बचिजो। छो जो जीअं असां चवंदा आहियूं सर्दी ईंदी आहे त सीउ खां बि बचिजे ऐं गर्मी खां बि बचिजे। छो जो सीउ बि असांखे लॻी वेंदो आहे ऐं गर्मी बि लॻी वेंदी आहे। छो जो इंसानु उहा शइ आहे जेको थोरो बि असां बर्दाश्त न आहियूं करे सघंदा। ऐं वरी बि जेको आहे इंसाननि मां अना ख़तमु न थींदी आहे, त अना खे बि पंहिंजी ख़तमु करणु खपे। ऐं हर वक़्तु जेको अलाह साईं जो शुक्र अदा कयूं त असांखे एतिरी खोड़ सारी नेमतुनि खां नवाज़ो अथसि। सो हीअ बि हिकिड़ी नेमत ई आहे। छो जो ॾिसो 2 कलाकनि जो प्रोग्राम हुजे, उन में असां पंहिंजा प्रॉब्लम्स थोरा साइड ते रखी करे इंजॉय कयूं, त इहा बि हिकिड़ी नेमत आहे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाजी ख़ुशि आहियो? सभु कहिड़ा? जी बिल्कुलु। केरु किथां खां भाउ? बाजी हैदर भट्टी जो ॻाल्हायां खुदाबाद खां। जी अदा वेलकम कयूं था प्रोग्राम में। छा चवणु चाहींदो भाउ? क्लास अदे खे फरीकार चऊं था भाई साहब खे। जी जी महिरबानी। अदा कुझु कयो त सभु कहिड़ा? ॻाल्हायो। साईं अलहमदिल्ला। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह सभु कहिड़ा। तव्हां हिकिड़ो अर्ज़ु आहे बिस्मिल्लाह। असांखे को मुस्ताद बुखारी जो को कलाम ॿुधाए छॾियो। कलाम यादि न आहे त को शाइर ॿुधाए छॾियो हुनजो। हाज़िर। ठीकु आहे। शाइर ॿुधायूं? हा शाइर को ॿुधाए छॾियो। चओ सुठो। जी जी। नरम आहियां बेसाह त न आहियां, नरम आहियां बेसाह त न आहियां, लताड़ी थो साओ गाह त न आहियां, ख़ता थी वेंदी आहे उस्ताद बुखारी, आदम ज़ात आहियां अल्लाह त न आहियां। वाह अल्लाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? हा भाजी प्रोग्राम तव्हांजो ॾाढो शौक़ सां असांजी दिलि चवंदी आहे त तव्हांजो 2 ॾींहंनि जो प्रोग्राम जेको आहे जेकॾहिं हफ़्ते में 5 ॾींहं हुजे त ॾाढी ख़ुशी थी। छो त अलाह पाक खां थकिजी अचूं था तव्हांजो प्रोग्राम सां। कॾहिं न कॾहिं तव्हांजो नओं को अदाकार अचे थो या अचे थो, मतिलबु ॻाइणो अचे थो, जेको बि अचे थो ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे। पर हफ़्ते जा 5 ॾींहं हुजे त ॾाढी ख़ुशी थींदी। चलो कोशिशि कंदासीं ज़रूरु भाउ। वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ। ऐं भाउ जेको आहे असांखे फरमाइश कई त फरमाइश बि तव्हांजी पूरी थी वई। सो बहरहाल कोशिशि कंदासीं 2 खां 5 जेको आहे अञा जेतिरो वधियल हूंदो सुठो लॻंदो ऐं असांखे बि ॿुधी करे सुठो लॻंदो। छो जो असांजी महिनत जेका आहे उहा सफल पई थिए। सो बहरहाल हिन वक़्तु जेको आहे ख़ूबसूरत कलाम ॿुधंदासीं त पुछंदासीं कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? अदी पहिरियों उघाड़े पुगासे वाह वाह। पहिरीं तुंहिंजा सलाम जो बोत। ठीकु बिस्मिल्लाह। ओके बिस्मिल्लाह। जे वक्त भी घुरायो त हलाई दासे, महफिल खे सिंगारियो त हलाई दासे, ही मेड़ खुशन जा सवे बार ॾिसो था, औसूलियत सदारो भी हलिया ईंदासे, ओ पेरे उघाड़े पुगासे सजण तुझा सलाम जो पोता,
पुगासे हो पेरे उघाड़े पुगासे सजण तुझा सलाम जो पोहता ओ सलाम जो पोहता पैगाम जो पोहता सलाम जो पोहता पैगाम जो पोहता हिक मिंट भी कोन वेठासे सजण तुझा सलाम जो पोहता पेरे उघाड़े पुगासे सजण तुझा सलाम जो पोहता खातिर दिल पर खोड़ होया कम कारियों ते पर तुझे सिर जे खातिर दिल पर सब अला सोच जासे हो सब अला सोच जासे सजण तुझा सलाम जो पोहता सब अला सोच जासे सजण तुझा सलाम जो पोहता ओ सलाम जो पोहता पैगाम जो पोहता सलाम जो पोहता पैगाम जो पोहता हिक मिंट भी कोन वेठासे सजण तुझा सलाम जो पोहता मेरे उघाड़े पुगासे सजण तुझा सलाम जो पोहता हिसाब तो सा कोन रख्यासी और ठल भी तोड़े तो सा हुयासी वो भी हिसाब तो सा कोन रख्यासी सब रंजन सा मथ जासी सजण तुझा सलाम जो पोहता रंजन मथ जासी सजण तुझा सलाम जो पोहता सलाम जो पोहता पैगाम जो पोहता सलाम जो पोहता पैगाम जो पोहता हिक मिंट भी कोन वेठासी सजण तुझा सलाम जो पोहता तेरे उघाड़े पुगासी सजण तुझा सलाम जो पोहता हुकुम कर मिठा छा थो नवी तू ओ मुमताज मौलाय खे मता न मञे तू हुकुम कर मिठा छा थो नवी तू अज कदमन मन ज़िक्रियासे सजण तुझा सलाम जो पोहता कदमन मन ज़िक्रियासे सजण तुझा सलाम जो पोहता सलाम जो पोहता पैगाम जो पोहता सलाम जो पोहता पैगाम जो पोहता हिक मिंट भी कोन वेठासी सजण तुझा सलाम जो पोहता मेरे उघाड़े पुगासी सजण तुझा सलाम जो पोहता वाह 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 पेरे उघाड़े पुगासी सजण तुंहिंजा सलाम जो पोहता शाइरी मुमताज़ मौलाई जी तमामु सुठो शाइर असांजो सिंध जो असां उन्हनि ख़ुशि रखे हमेशह ऐं जेको आहे तमामु ख़ूबसूरत ट्रैक तव्हां ॿुधो यकीनन तव्हां इंजॉय कयो हूंदो मूं समेत मुंहिंजी पूरी टीम बि इंजॉय कंदी आहे ऐं छा लाइव ॿुधण जो वॾो मज़ो हूंदो अथव रिकॉर्डेड खां लाइव मज़ो आहे न लाइव
लाइव त लाइव आहे, वाह जी ॻाल्हि कई आहे, मुंहिंजा लफ़्ज़ चई वियो भाउ त लाइव आहे। सो लाइव में ॾाढो मज़ो ईंदो आहे, प्रोग्राम करण में होस्ट खे बि मज़ो ईंदो आहे, जेके डायरेक्टर हूंदा आहिनि, सिंगर हूंदा आहिनि, या पूरी टीम जेका आहे उहो उनखे इंजॉय कंदी आहे। सिखियो माण्हू बि ॻाए हा बिल्कुलु। अच्छा, कॉल आहे, कॉल वठंदासीं, ॾिसंदासीं केरु किथां खां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम। जी भाउ, केरु किथां खां? मां लालका को जामना इशारा। जी भाउ, हलो। ना आया चली चनो। अयाज़ भाउ, कीअं आहियो? ठीकु ठाक? के दुआ ताई दुआ। जी, प्रोग्राम ॾिसो पिया? जी छोकरा ॾिसंदा आहियूं प्रोग्राम तव्हांजो। अच्छा, वॾी महिरबानी, छा चवणु चाहींदो? जी फरमाइश आहे, कुझु चवणु चाहींदो? फरमाइश आहे असांजी। जी कहिड़ी? भाऊ इहो कानो को सुठो को ॿुधायो। सुठा त कोई ॿुधाए थो, तव्हांजी का फरमाइश आहे त ॿुधायो। जी फरमाइश का तव्हां पंहिंजी फरमाइश खे ॿियो नई ताल लॻी आहे, हिनखे छा मुंहिंजी था ॻाल्हायूं? न को मसइलो कोन्हे को, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं वॾी महिरबानी तव्हांजी कॉल करण जे लाइ, ऐं ईअं कॉल कंदा रहो। ऐं अदा जेको आहे चयो त तव्हां पंहिंजी का फरमाइश जेका आहे उहा हलाए छॾियो, त असां त जेके बि हिन वक़्त ताईं भाउ का ट्रैक ॿुधा आहिनि गीत, उहे सभु असांजा फेवरेट ई आहिनि, ऐं यकीननि तव्हांजा बि उहे फेवरेट ई हूंदा, ऐं मज़ो अचे पियो। सो बहरहाल कचहरी खे कंटिन्यू कंदासीं। अच्छा, अधु तव्हांजा एल्बम आहिनि? जी बिल्कुलु। केतिरा? 25 एल्बम, माशाअल्लाह। बड़ा हिकिड़ो एल्बम जेको आहे उहो केतिरे टाइम में अची वेंदो आहे? केतिरो टाइम लॻंदो आहे? तक़रीबन साल में 3 एल्बम कंदो आहियां। साल में 3? पोइ एल्बम में सॉन्ग्स केतिरा हूंदा आहिनि टोटल? सॉन्ग्स हाणे त मथे रखंदा, पर 12 मुंहिंजा 12-13 ताईं हूंदा। 12-13 हूंदा आहिनि। अच्छा, चलो कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी, केरु किथां खां भाउ? जैकाबाद खां। जी टीवी जो वॉल्यूम, टीवी जो आवाज़ थोड़ो घटि करे छॾिजो प्लीज़। जी छा चवणु चाहींदो? असां पुराणे फनकारनि खे यादि कयो, उस्ताद मोहम्मद यूसुफ खे यादि कयो, मोहम्मद जुबन खे यादि कयो, उन्हनि खे बि थोरो यादि कयो, उन्हनि जा नगमा बि थोरा चवरायो त उन्हनि जी बि यादाश्त रहे, एतिरी महिरबानी कयो। बिल्कुलु ज़रूर उन्हनि जी का बि महिरबानी करे उनखे बि यादि कयो। चलो बिल्कुलु। ॿियो कुझु चवणु चाहींदो? ॿियो तव्हांजी शुक्रिया, अल्लाह तव्हांखे आबाद। आमीन। थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं अदा जेको आहे इलाही सुठी ॻाल्हि कई त वाक़ई पुराणनि जेके असांजा आर्टिस्ट आहिनि, सिंगर आहिनि, उन्हनि खे बि यादि करणु खपे। सो कोशिशि कंदासीं त उन्हनि जा बि जेके आहिनि कलाम में बिल्कुलु ॿुधंदासीं। सो जीअं तव्हां ॻाल्हि कई त 12 जेके आहिनि सॉन्ग्स हूंदा आहिनि एल्बम में टोटल, हिकिड़ो सॉन्ग चवण में केतिरो टाइम लॻंदो आहे, मतिलबु ॾींहं या कलाक? हिकिड़ो सॉन्ग्स त कंप्लीट, माना तव्हांजो ट्रैक हिकिड़ो गीत कंप्लीट थी वियो एल्बम जो, केतिरो टाइम लॻंदो आहे उनमें? एल्बम में मां पढ़ियल बि आहियां, देरि न कंदो आहियां, बसि घुमाए लाईंदो आहियां। अच्छा, वाह माने हर्फ ने मोला बस उते ही टक बिल्कुल टक। वाह त पोइ मतलब हिकड़े ॾींहं में केतिरा सॉन्ग करे वेंदा आहियो? मां एल्बम ते वेंदो आहियां त बस तकरीबन 5 कलाकनि में मां एल्बम। माशाअल्लाह, वाह ज़बरदस्त। इन ख़ुशीअ में जेको आहे कहिड़ो गीत ॿुधाईंदो? जी हाणे उस्ताद बुखारी जो गीत ॿुधाईंदो। अच्छा ठीक आहे, गीत ॿुधो था पर कॉल वठो हिकड़ी। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ, केरु किथां खां? वापडा कॉलोनी, कुदू जिला कश्मीर खां मोहम्मद हनीफ शाह। जी हनीफ भाउ, वेलकम कयूं था प्रोग्राम में। कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु लॻी पई आहियां। तव्हां ॿुधायो छा चवणु चाहींदो? तमामु बेहतरीन प्रोग्राम ऐं हमेशह जीअं सोहेब भाउ खे मुंहिंजो सलाम। साईं वालेकुम, वॾी महिरबानी साईं। हाँ, तव्हांखे तमामु बेहतरीन लॻो। बाक़ी जेके दोस्त ॾिसनि था तव्हांजे डायरेक्टर साहब खे मुंहिंजो सलाम। वालेकुम सलाम। जी का फरमाइश आहे भाउ? मैंने तो उस्ताद बुखारी जो गानो ॿुधाए छॾे, बेहतरीन थी वेंदो। चलो ठीक आहे भाउ, ठीक आहे। ओके भाउ, थैंक यू हनीफ भाउ, ऐं वॾी महिरबानी कॉल करण जी। सिंगार कराहूं तई ओके पेर पराहूं तई के ओ महबूब मोहब्बत में के मारा मिठाहूं दई। हो महबूब मोहब्बत में के मारा मिठाहूं दई। जिया मूंखे कुठी सोना दिए ॿिया बि कुठाहूं दई। के फथ क्या कदमन में के तड़पिया ॾिठा हूंदई। हो के फथ क्या कदमन में के तड़पिया ॾिठा हूंदई।
थी जो हूँ ते और अखी बन सारे हूँ ते धार थी जो हूँ ते रखी बन सारे हूँ ते महबूब मोहब्बत में के मारा मिठा हूँ दे हो महबूब मोहब्बत में के मारा मिठा हूँ दे जिया मुँह के कुठी सोना दिए ब्या भी कुठा हूँ दे के फथ क्या कदमन में के तड़े प्यारे ठा हूँ दई ओ के फथ क्या कदमन में के तड़े प्यारे ठा हूँ दई तोहरा बत मन्नाऊं हके जो पूर करूं दई तोहरा बत मन्नाऊं हके जो पूर करूं दई के जी दिल ते तो मारा के बिरह बैठा हूं दई के जी दिल ते तो के बिरह बैठा हूँ दई जिया मुँह के कुठी सोना दिए ब्या भी कुठा हूँ दई के फथ क्या कदमन में हो के फथ क्या कदमन में के तड़े प्यारे ठा हूँ दई हो के फथ क्या कदमन में के तड़े प्यारे ठा हूँ दई वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं माशाल्लाह नो डाउट जेको आहे सुहेल भाउ हिक खां हिकु जेको आहे संगीत ॿुधायो आहे फेवरेट मुंहिंजो इहो गीत जेको हुयो फेवरेट हुयो सो बहरहाल ब्रेक जो टाइम आयो आहे साही खणण बि त ज़रूरी आहे सो वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे फेवरेट प्रोग्राम वाइस मास्टर में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असां सां सुहेल भाउ गॾु आहे ख़ूबसूरत ट्रैक बि असां ॿुधूं पिया गॾो गॾु इंजॉय बि कयूं था ऐं गॾो गॾु लाइव कॉल्स बि आहिनि ऐं लाइव कॉल्स ते ॻाल्हाइण जो बि हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे पर मज़े सां गॾु जेको आहे वरी चवंदमि त आवाज़ु जेको आहे टीवी जो जेको आहे हमेशह बंदि करे पोइ ई कॉल कंदा कयो छो जो जॾहिं बि स्क्रीन ते असां चवंदा आहियूं पंहिंजी टीवी जो आवाज़ु जेको आहे या वॉल्यूम जेको आहे उहो म्यूट कयो बंदि कयो ऐं हैलो हैलो इहा माना शइ स्क्रीन ते सुठी न लॻंदी आहे त थोरो बसि इन जो ख़्यालु रखंदा कयो ऐं जेको आहे फीडबैक ज़रूरु ॾींदा कयो तव्हांखे प्रोग्राम कीअं थो लॻे हिन वक़्तु ताईं जेको फीडबैक आहे तमामु सुठो आहे तमामु ज़बरदस्त आहे ऐं इनशाला अॻियां बि ईअं ई रहंदो सो तव्हां सभिनी जी महिरबानी जेके जेके प्रोग्राम में शामिलु थी चुका आहियो ऐं जेके जेके प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियो था त जल्दी सां कॉल कयो जल्दी सां कॉल कयो छो जो एट अ टाइम हिकिड़ो ई नंबर सभु ट्राई कंदा आहिनि त नंबर बिज़ी रहंदो आहे पोइ वरी शिकायत कंदा आहियो त असांजो नंबर नथो लॻे या असांजी कॉल अटेंड नथी कई वञे सो बहरहाल सुहेल भाउ सां गॾु ख़ूबसूरत कचहरी बि असांजी जारी आहे जीअं तव्हांजो त 5 कलाक वॾा आहिनि हिकिड़ो एल्बम फिनिश ख़तमु ऐं मतिलबु को हिकिड़ो न जीअं हाणे ॾिसो असां लाइव प्रोग्राम पिया कयूं त असांखे हिते ठीकु आहे ॻाल्हाइण में कॾहिं कॾहिं इंसान ग़लती थी बि वेंदी आहे पर ख़ासि तौर ते जीअं लाइव जो मक़सदु हूंदो आहे त जेको तव्हां ॻाल्हाईंदो उहो ई ऑनियर वेंदो कट कुझु बि न थी सघंदो आहे हिन में त जॾहिं तव्हां ट्रैक चवंदा आहियो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां किथे मुंझो या किथे कुझु गले में कुझु थी वियो हुजे ख़ारिश थी गले में या मुंझी वेंदा पोइ चवंदो आहे रोक वरी ॿीहर अच्छा इहो हिकिड़ो ट्रैक जेको आहे उहो वन गो में चई छॾींदा आहियो या रीटेक थींदा आहिनि उहो अॻे हूंदो हो सिस्टम माना हिकिड़ो थी वियो त वरी शुरूआति खां हाणे उते तंहिं महिल ई ठाहे वठंदा आहिनि अच्छा जिथां हाणे तव्हां मतिलबु रुकंदव वरी उतां ई तव्हांखे चवंदा उतां ई स्टार्ट कयो अच्छा हाणे एडिशन मतिलबु वधीक थी वई आहे एडिट जो ज़मानो आहे वाक़ई में सो बहरहाल इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़ो एल्बम जंहिंमें 12 गीत हुजनि 12 गाना हुजनि ऐं उहो तव्हां 4 खां 5 कलाक में मोकिलायो त इहा हिकिड़ी वॾी शइ हूंदी आहे सो सुठी ॻाल्हि आहे ऐं ॻाइणु जेको आहे हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे ईअं त अलाह साईं हर कंहिंखे आवाज़ु ॾिनो आहे पर ॻाईंदो जेको आहे उहो केरु केरु आहे जे तव्हां पंहिंजे बाबा खे ॾिसी मतिलबु शौक़ु थियो तव्हांखे ॾिसी तव्हांजे ख़ानदान में कंहिंखे शौक़ु थियो अदी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां जे तव्हां पुछो आहे त मुंहिंजो नंढड़ो पुटु आहे
हाँ तक़रीबन 5 सालनि जो आहे। माशाल्लाह। उहो हींअर ई मुंहिंजा बसि केसर जा कलाम जेके ॿुधंदो आहे न उहो ॻाईंदो आहे हुनखे ॾाढो बेहिजाब ॻाईंदो आहे। अच्छा उन पोइ तव्हांखे कीअं थो लॻे उन क्वालिटी वाइस क्वालिटी? असां झलियूंसि था पढ़ माना न हेॾे न वञ ॻाइण वॼाइण ॾे, असां लड़िया हूं त तूं को पढ़ या कुझु ॿिए शइ त पढ़ाई सां गॾोगॾु सिंगिंग बि करे सघे थो को वॾो बिल्कुलु भले करे, पर असां चऊं था त माना हाणे तालीम ॾे जीअं असां तालीम मुकमल न कईसीं। अच्छा मतलब तव्हां न करे सघियो, हेॾे अची वेंदो त वरी तालीम न हटी वेंदो थोरो ध्यानु। हा इहो आहे पहिरियां मस्ट जेका आहे उहा पढ़ाई, उन खां पोइ वरी अगरि तव्हांजो को शौक़ु आहे त तव्हां उनखे पूरो करे वठो। सो बहरहाल हिन वक़्तु ॾिसंदासीं सुहेल भाउ असांखे छा ॿुधाईंदो। अदी तबसुम साहब जो कलाम आहे जी, उहो साईं जी फरमाइश ते। ठीकु आहे, ओके। हिक रात दिसंबर जी तन्हाई बलफ पाछा, हिक रात दिसंबर जी तन्हाई बलफ पाछा, ऐं बेच ते वेठल मां, ऐं बेच ते वेठल मां सोची तो रयुसि छा छा। हिक रात दिसंबर जी तन्हाई बलफ पाछा, गूंजथी गूंजामा, सोचुम पयो दी उभता का गूंजथी गूंजामा। सोचुम पयो दी उभता का गूंजथी गूंजामा, सोचुम पयो दी उभता का गूंजथी गूंजामा। आकाश सुतल आहे आकाश के धूण्यामा, पर खाली वरावा का, पर खाली वरावा का, नाहे बस में कयामा था। हिक रात दिसंबर जी तन्हाई बलफ पाछा, ऐं बेच ते वेठल मां, ऐं बेच ते वेठल मां सोची तो रयुसि छा छा। हिक रात दिसंबर जी तन्हाई बलफ पाछा, सुमदा से गीत बरी आणे। आहे कुतब सुमदा से गीत बरी आणे, आहे कुतब सुमदा से गीत बरी आणे। जे काल लिखिया मूं पल पल जी पिरावाणे, मुझे माज़ीअ जा हिरसा, मुझे माज़ीअ जा हिरसा, कुझु ख्वाब कुझु खाका। हिक रात दिसंबर
जी तन्हाई बलव पाछा ऐं बेचते वेठल मां ऐं बेचते वेठल मां सोची तो रयुसि छा छा हिक राति डिसंबर जी तन्हाई बलव पाछा। वाह वाह वाह, हिक रात डिसंबर जी तन्हाई बलबा। अच्छा डिसंबर जा सॉन्ग्स ज़रूरी न आहे त असां डिसंबर में ॿुधूं, छो जो फरमाइश त फरमाइश हूंदी आहे ऐं असांजे डायरेक्टर साहब बि फरमाइश हुई, तमामु ख़ूबसूरत फरमाइश। ऐं फरमाइश ॿिया बि जीअं असांजा कॉलर बि कंदा आहिनि त मौसम ते त डिपेंड न हूंदो आहे त असां मौसम जे हिसाब सां गीत ॿुधूं। सो बहरहाल असांजी कचहरी बि जारी आहे, गॾोगॾु जेको आहे कॉलर्स बि आहिनि, त जल्दी सां कॉल कयो। स्क्रीन ते असांजो नंबर अची रहियो आहे। मंडे टू जेको आहे मूंखे फ्राइडे चवण जी आदत आहे त हमेशह फ्राइडे, इनशाला फ्राइडे बि थी वेंदो, पर मंडे टू ट्यूसडे असांजो जेको आहे प्रोग्राम आहे वॉइस मास्टर, तव्हांजो फेवरेट प्रोग्राम। 2 कलाक असां लाइव हूंदा आहियूं ऐं जेको आहे 4 खां 6 वॻे ताईं। ऐं छा रिपीटिंग टाइम जेका आहे उहा मूंखां कंहिं पुछी आहे, सो रिपीट जी अञा मूंखे ख़बर न आहे। जीअं मूंखे ख़बर पवंदी त मां तव्हां सभिनी खे ॿुधाए छॾींदसि, छो जो जेके लाइव में प्रोग्राम न आहिनि ॾिसी सघंदा त उहे चवंदा आहिनि त असां रिपीट में जेको आहे ॾिसूं, या वरी जेके कॉलर पंहिंजो आवाज़ु न आहिनि ॿुधी सघंदा, लाइव ॻाल्हि करे रहिया हूंदा आहिनि, त उहे चवंदा आहिनि रिपीट में असां ॿुधूं त असां छा ॻाल्हायोसीं। त रिपीटिंग जेका असांजी प्रोग्राम जी टाइमिंग आहे उहा आउं तव्हांखे जल्दी ई ॿुधाईंदसि। सो बहरहाल सुहेल भाउ गॾा ख़ूबसूरत ट्रैक बि असां ॿुधूं पिया, गॾोगॾु कचहरी बि कयूं था। अच्छा असां एल्बम जी ॻाल्हि कयूं पिया। एल्बम जेको आहे तव्हां चओ 5 कलाकनि में पूरो थी वेंदो आहे, या टेक अगरि थींदो आहे त वरी हाणे उहो थियो आहे त उतां खां ई स्टार्ट थियो, न त पहिरियां ईअं थींदो त वरी वराए वापसि पहिरियां ईअं हूंदो, किथे बि ग़लती थी वेंदी पोइ सॼो रिपीट थींदो, माना चवंदा शुरूआत खां वरी। हाणे किथे बि ग़लती, किथे का ख़ारिश थी वई गले में या कोई बि प्रॉब्लम थियो, किथे लफ़्ज़ जो मिस्टेक थी वई त पोइ बसि उते असां ई चवंदा आहियूं त बाबा हिते रोकियोसि, बसि उते देरी न आहे 1 मिंट में। अच्छा रियाज़ जेको सिंगर कंदा आहिनि, अमूमन सभु सिंगर कंदा आहिनि, त रियाज़ जेको आहे उहो डेली करणु ज़रूरी आहे या कॾहिं कॾहिं कंदा आहियो? अदी रियाज़ ज़रूरी आहे, छो कंदो त हुन में वाधारो ईंदो। रियाज़ न करे बि सुबुह जो 1 कलाक ज़रूरु करे। अच्छा रियाज़ मां मुराद त मतिलबु तव्हां छा कंदा आहियो? रियाज़ मां मुराद हिकिड़ो त आम माण्हू खे ख़बर न हूंदी आहे रियाज़ छा आहे, मतिलबु रियाज़ छा आहे? रियाज़ में इहो आहे त सुबुह जो का अहिड़ी अस्थाई ॻाइणी पवंदी आहे, या राग भेरो आहे हुन मां पहिरें कार्य ते, हुन में आवाज़ु लॻाइणो पवंदो आहे, आवाज़ में वर्किंग ईंदी आहे, आवाज़ में भेला पैदा थींदो आहे, हिकिड़े क़िस्म जी प्रैक्टिस हूंदी आहे। हा इहो हूंदो आहे। चलो अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी टीवी जो आवाज़ बंदि करे छॾियो प्लीज़। हा हा जी जी छा चवणु चाहींदो? मां हाजी शम्स मीर जे थो ॻाल्हायां मदीने खां। हुनखे चओ ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम को ॿुधाए। हा असांजो सेवल हाज़िर 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 ज़ुल्फ़कार स्लेट कई वेठो हुयुमि मां अॻ में ई कलाम। चल जी जी चलो वॾी महिरबानी हाज़िर हाज़िर महिरबानी। चलो इहो गीत ॿुधूं, भाउ फरमाइश बि कई आहे त पोइ इहो गीत था हाज़िर हाज़िर। तमामु सिंध जो सुठो शाइर आहे असांजो प्यारो भाउ ज़ुल्फ़कार मंगी। मुझे बस में जो हुजे मां न रोवण जा कंहिंखे, प्यार वारा न जुदा थियनि न छिजण जा कंहिंखे, प्यार वारा न जुदा थियनि न छिजण जा कंहिंखे, मुझे बस में जो हुजे मां न रोवण जा कंहिंखे, मुझे बस में जो हुजे मां न रोवण जा कंहिंखे, प्यार वारा न जुदा थियनि न छिजण जा कंहिंखे, प्यार वारा न जुदा थियनि न छिजण जा कंहिंखे। एॾी नफ़रत न कबी आहे जो मरण ताहे को,
केॾो मजबूर दुनिया में न थियण ॾा कंहिंखे प्यार वारा न जुदा थियनि न छॾण ॾा कंहिंखे प्यार वारा न जुदा थियनि न छॾण ॾा कंहिंखे छिनी हथदार जे हथ मां न वञण ॾा कंहिंखे छिनी हथदार जे हथ मां न वञण ॾा कंहिंखे प्यार वारा न जुदा थियनि न छॾण ॾा कंहिंखे प्यार वारा न जुदा थियनि छॾण ॾा कंहिंखे मुंहिंजे वस में जो हुजे मां न रोअण ॾा कंहिंखे मुंहिंजे वस में जो हुजे मां न रोअण ॾा कंहिंखे प्यार वारा न जुदा थियनि न छॾण ॾा कंहिंखे प्यार वारा न जुदा थियनि न छॾण ॾा कंहिंखे वाह 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 ज़बरदस्त ऐं तमामु ख़ूबसूरत ट्रैक ऐं यकीनन तव्हांखे बि पसंदि आयो हूंदो असांखे बि पसंदि अच्छा मां इहो नोट कयो तव्हां पाण बि इंजॉय कयो था पंहिंजा सॉन्ग ॾाढो ॾाढो तमामु अच्छा पंहिंजो फेवरेट कलाम कहिड़ो अथव जेको तव्हां ॿुधणु चाहियो जी मुंहिंजा काफ़ी कलाम आहिनि पर मुंहिंजो हिकिड़ो कलाम ॾाढो सुठो आहे जानी ॾिसी पंहिंजो जोड़ दुनिया वारा सड़नि था छो त दुनिया कंहिंखे बि गॾु ॾिसण में राज़ी न हूंदी बिल्कुलु न हूंदी आहे इहो ट्रैक जो हिकिड़ी लाइन ॿुधंदासीं पर ब्रेक खां पोइ ब्रेक थियलूं था ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम वाइस मास्टर में ऐं असांजी कचहरी भले पई गॾो गॾु सॉन्ग्स मिलनि पिया ऐं अच्छा ब्रेक ते वञण खां पहिरीं अदा जेको फेवरेट सॉन्ग पुछोसीं त कहिड़ो आहे त मां चाहींदसि हिकिड़ी लाइन ॿुधायो हुनजी जी जी ज़रा मां ॿुधायां थो जी मुंहिंजो पसंदि जो ऐं मुंहिंजो केसर जो कलाम जानी ॾिसी पंहिंजो जोड़ दुनिया वारा सड़नि था ओ मूंसां निभाए जाए तोड़ दुनिया वारा सड़नि था मूंसां निभाए जाए तोड़ दुनिया वारा सड़नि था जानी ॾिसी पंहिंजो जोड़ दुनिया वारा सड़नि था जानी ॾिसी पंहिंजो जोड़ दुनिया वारा सड़नि था मूंसां निभाए जाए तोड़ दुनिया वारा सड़नि था मूंसां निभाए जाए तोड़ दुनिया वारा सड़नि था तुझा पेर मुझूं अखियूं घुम फिरी मठरा तोखे साह खां वधे थो जानी मां घुरां तुझा पेर मुझूं अखियूं घुम फिरी मठरा तोखे साह खां वधे थो जानी मां घुरां तो ता घुरिया के किरोड़ दुनिया वारा सड़न था मूंसां निभाए जाए तोड़ दुनिया वारा सड़न था मूंसां निभाए जाए तोड़ दुनिया वारा सड़न था ऐं वाक़ई में ईअं हूंदो आहे ॿ माण्हुनि खे
त केरु नाहे ॾिसी सघंदो। न सहंदी। हाँ दुनिया नाहे सहंदी। सो बहरहाल तमामु सुठो जेको आहे सॉन्ग ऐं तव्हांजो फेवरेट जेको गीत आहे उहो तमामु सुठो। अच्छा शाइरी करण जी कोशिशि कई? अधी मां कंदो आहियां शाइरी। कंदा आहियो? जी जी। अच्छा को आहे सॉन्ग जंहिंजी तव्हां शाइरी कई हुजे? हा कंदो आहियां पर मां ईअं नाहे ठाहियो पंहिंजो ईअं किथे कंहिं शहर खां थी वेंदी आहे हा पोइ हुन में लेन हणी जोड़ जक मतिलबु हा तव्हां जोड़ करे छो त वठंदा। तजुर्बो थी वियो आहे। चलो ठीकु आहे। कॉल आई कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम अदी। जी अदा केरु किथां खां भाउ? अदी फरमान अली ॻाल्हायां थो ॾहरकी खां। फरमान कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह जी बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र मां बिल्कुलु ठीकु। तव्हांजे साम्हूं जी छा चवणु चाहींदो फरमान? माशाल्लाह तमामु बहितरीनु अवांजो प्रोग्राम हली रहियो आहे ऐं अवांजो प्रोग्राम ॾिसी रहियो आहियां। जेको सिंगर वेठो आहे तमामु बहितरीनु ॿुधाए रहियो आहे। हुननि सां ॻाल्हाइणु चाहींदुसि। बिल्कुलु ॻाल्हायो। महिरबानी साईं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम फरमान साईं ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु सर। मां ॿुधायां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बाबा दुआऊं नवाजो। माशाल्लाह इलाही सुठा हुआ सॉन्ग ॿुधायो पिया ऐं जेको आहे तव्हांखे ॿुधां पियो ऐं मुंहिंजी फरमाइश आहे त उस्ताद बुखारी जो सॉन्ग आहे तूं मञी मञी न महिरबान। अगरि इहो ॿ लाइनूं ॿुधाईंदा तव्हांखे जी महिरबानी। हाज़िर फरमान साईं इंशाल्लाह तव्हांखे ॿुधायूं था। जी फरमान ॿियो कुझु चवणु चाहींदो? अदी बस महिरबानी मुंहिंजी। थैंक यू। महिरबानी भाउ कॉल करण जे लाइ। ऐं तव्हांजी फरमाइश जेका आहे अगरि पूरी करे सघो त हिकिड़ी लाइन। तूं मनी मनी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾां। तूं मनी मनी न महिरबान मां त अर्ज़ थो करे छॾां। तूं मनी मनी न महिरबान मां त मिंथ थो करे छॾां। हाय मां त अर्ज़ थो करे छॾां। हिकु त कंहिंसां दिलि न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे जे निभाइजे त थी जवां मां त मिंथ थो करे छॾां। हाय मां त अर्ज़ थो करे छॾां। वाह 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 ज़बरदस्त। ऐं फरमान फ्रॉम ॾहरकी असां कॉल कई ऐं कॉल तव्हांजी जी फरमाइश जेको आहे तव्हांजी पूरी थी वई। हिकिड़ी ॿी कॉल आहे कॉल ॾिसंदासीं केरु किथां खां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी बशीर भाउ कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हांजी। तव्हां ख़ुशि तबियत आहे? अल्लाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं जी भाउ छा चवणु चाहींदो? हा प्रोग्राम ॿुधूं पिया ऐं माशाल्लाह फनकार बि बहितरीनु कलाम बि ॿुधूं था। असांजो पसंदि आहे। महिरबानी बसि ऐं मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश आहे। जी जी भाउ ॿुधायो। तव्हांखे पुछिणो आहे त अगरि तव्हां जेको पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों कलाम कहिड़ो ॻायो हो जेकॾहिं उहो यादि आहे त असांखे ॿुधाइजो। अच्छा ठीकु आहे भले नूं ॿुधायूं था। ॿियो कुझु चवणु चाहींदो? महिरबानी वॾी महिरबानी बशीर भाउ वॾी महिरबानी। जी ॿ लाइनूं ॿुधायो। उमर अदा जिन जी हथ में उकीर से मारू रहन मलहीर। उमर अदा जिन जी हथ में उकीर से मारू रहन मलहीर। ओ सागियाणी पादियाणी कैदियाणी आला सागियाणी पादियाणी कैदियाणी आला। उमर अदा जिन जी हथ में उकीर से मारू रहन मलीर। उमर अदा जिन जी हथ में उकीर से मारू रहन मलीर। वाह वाह वाह। चलो भाई बदीन मां बशीर भाउ कॉल कई। उन्हनि जी बि फरमाइश जेको आहे पूरी थी वई। कोशिशि कंदा आहियूं त जेके बि असांजा कॉलर फरमाइश कनि त उन्हनि जी फरमाइश पूरी कयूं। कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ केरु किथां खां? अदी पिनियल भुट्टो हाला पुराणा खां। जी अदा वेलकम कयूं था प्रोग्राम में। छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो था? अदी महिरबानी वॾी महिरबानी ऐं तव्हांजो सुठो फनकार आहे सुठो प्रोग्राम पियो हले। महिरबानी भाउ। ऐं अधे खां जे हिकिड़ो कलाम ॿुधण थो चाहियां। जी जी कहिड़ो?
जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे हा हाज़िर हाज़िर त हिन दर्द दिल जी दवा थी पवे हा। चलो चलो ठीक आहे ठीक आहे हा ओके भाउ वॾी वॾी महिरबानी कॉल करण लाइ महिरबानी। जी जे हिकु तुझो वाइदो वफ़ा थी पवे हा जे हिकु तुझो वाइदो वफ़ा थी पवे हा त कुझु दर्द दिल जी दवा थी पवे हा जे दर्द दिल जी दवा थी पवे हा हिकु तुझो वाइदो वफ़ा थी पवे हा जे हिकु तुझो वाइदो वफ़ा थी पवे। वाह 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 ज़बरदस्त ऐं अदा जी भी फरमाइश पूरी थी चुकी है तक़रीबन जिन जिन कॉलर्स असां कॉल कई सभिनी जी फरमाइश भी पूरी थी वई आहे ऐं प्लस में जेको आहे ख़ूबसूरत ट्रैक भी असां ॿुधा आहिनि ख़ूबसूरत कचहरी भी हले पई। अच्छा हाणे थोरो जेको आहे गायकी खां हटी करे भी थोरो ॻाल्हायूं न। अच्छा जीअं तव्हां खां फेवरेट सभिनी सॉन्ग ॿुधो वरी तव्हां पंहिंजो पसंदीदा जेको आहे कलाम बि ॿुधायो ईअं हर कोई ॾिसो खाइण जा हमेशह माण्हू शौक़ीन रहंदा आहिनि हर कोई मतिलबु सिंगर हुजे कहिड़ी बि हुन फील्ड सां पर तव्हां ख़ासि तौर ते खाइण पीअण जो ख़्यालु रखंदा आहियो सिंगर्स माण्हू जेके तव्हांजो उहो फेवरेट डिश कहिड़ी आहे? मुंहिंजी त दाल चांवर आहे दाल चांवर न ॾाढी सुठी डिश आहे ज़बरदस्त आहे ऐं तक़रीबन दाल चांवर तक़रीबन माण्हुनि खे घणनि खे ई वणंदा आहिनि ऐं मुंहिंजा पंहिंजा बि फेवरेट आहिनि सो सुठी ॻाल्हि आहे। जी मां तव्हांजी ॻाल्हि में पवां थो वञूं था प्रोग्रामनि में जिते किथे मुर्गी मुर्गीअ खां मतिलबु आहे ईअं सवा कुझु आहे ई न कुझु आहे ई न इहो रवाज थी वियो आहे इहो त ज़ुल्म आहे वॾो हा छो कुझु ॿियो बि त हुजणु खपे न रुगो मुर्गी वीचारी कहिड़ो ॾोह कयो आहे सो बहरहाल दाल चांवर ॾाढा सुठा आहिनि ऐं फेवरेट बि आहिनि भाउ जा सो मां इहो चवंदसि अॼु इहो चई छॾियां प्रोग्राम में त माना सोहेल भाउ जिथे हुजे महिरबानी करे मुर्गी न खाराईंदा कयो कुझु गोश्त कुझु मच्छी इहा बि सज़ा आहे अच्छा कुझु जेको आहे तूरियूं वाङण भींडियूं खाराईंदा कयो सो बहरहाल इहो हिकु मज़ाक़ हुयो ऐं इहो ई त ज़िंदगी आहे माण्हू थोरो मस्ती मज़ाक़ बि करे सिर्फ़ु जेको आहे शूब माण्हू जेके आहिनि उहे ॾाढा हू हूंदा आहिनि मूंखे बिल्कुलु न वणंदा आहिनि तव्हांखे वणंदा आहिनि न खिलंदड़ ॻाल्हाईंदड़ माण्हू सुठो लॻंदो आहे जी 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 असां पाण मोहबती आहियूं त हा तमामु सुठी ॻाल्हि ऐं ॾाढो मज़ो आयो असां सां प्रोग्राम कंदे ऐं जेको आहे लाइव सॉन्ग्स ॿुधण जो हिकिड़ो वरी बि चवंदसि पंहिंजो ई जेको मज़ो हूंदो आहे असांजा 2 कलाक ईअं ख़तमु थी वेंदा आहिनि असां ख़बर ई न पवंदी ऐं हिन वक़्तु बि असांजो टाइम बिल्कुलु वाइंड अप जी तरफ़ वञे पियो बल्कि वञी चुको आहे 2 कलाक असांजा पूरा थी विया वरी ज़िंदगी रही त सुभाणे तव्हां सां गॾु हूंदासीं सेम चैनल ऐं सेम जेको आहे टाइम ते 4 खां जेको आहे 6 वॻे ताईं सभु तव्हां सां लाइव हूंदा आहियूं वॉइस मास्टर में तव्हांजो पंहिंजो फेवरेट प्रोग्राम जिन कॉल कई उन्हनि जी बि महिरबानी जेके रहिजी विया उन्हनि जी भी मेहरबानी नेक्स्ट वीक न बल्कि सुभाणे ही सो बहरहाल मुझे तरफा मुझी पूरी टीम जे तरफा इजाज़त वठंदासीं अल्लाह हाफ़िज़ से लास्ट में सोहेल भाउ खां गीत ॿुधंदासीं छा ॿुधाईंदो लास्ट में बाजी एजाज़ साईं जो काफ़ी आहे ठीकु आहे ओके ईदा पिरी अंगण ते अॼु कहिड़ो मुंहुं खणंदास सड़ी संदन सूर में ऐं सुञाण पखों वेंदास पुछंदा पिरी छा थींदो ऐं छा चवंदास सिकवा जी साड़ियो विछड़े भरिया थियाम इन करे एजाज़ चवे थी अहिड़ा हाल वियाम इन करे एजाज़ चवे थी अहिड़ा हाल वियाम होचे अभा कौल कयाम से सिखान पाड़ब सैयद छवे आऊं त ईंदुस पियो पीरारा तूं वचन दे जान दे है आऊं त ईंदुस पियो पीरारा तूं अचण दे जान दे ओ दर झले बिह दुसे मां तुंहिंजो दर झले बिह दुसे मां तुंहिंजो तूं बिहण दे आन दे आऊं त ईंदुस पियो पीरारा तूं वचन दे जान दे
पंहिंजे में मिठापो तूं रहण दे आन दे देस पंहिंजे में मिठापो तूं रहण दे आन दे होदर झले बीह तुसे मां तूं जो तूं बीहण दे आन दे आऊं त ईंदुस पियो प्यारा तूं वचन दे आन दे आऊं त ईंदुस पियो प्यारा तूं वचन दे आन हो तो सयारी यार पड़जी शेरी अख तारो खणी हो तो सयारी यार पड़जी शेरी अख तारो खणी नाचू थी नच दुसे अॻियां पो तूं नचण दे आन दे हो नाचू थी नच दुसे अॻियां पो तूं नचण दे आन दे झले बीह दुसे मां तूं जो तूं बीहण दे आन दे आऊं त ईंदुस पियो प्यारा तूं वचन दे आन दे आऊं त ईंदुस पियो प्यारा तूं वचन दे आन दे ओ सुन सदा ही आखिरी ऐदाद दी सोहना सनम सुन सदा ही आखिरी ऐदाद दी सोहना सनम रुख चुमण चाहिया तो तूं चुमण दे आन दे रुख चुमण चाहिया